तव्हांखे घणियूं तकलीफ़ूं अचे वियूं आहिनि। गर्मी, मिट्टी, वक़्त ते नज़र न मिलणु, पंध, कशाला, ये इन अल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन, तव्हांजो अजुर अल्लाह साईं विञाईंदो न। तव्हांखे का तकलीफ़ अञा पती आहे त उन लाइ मां ऐं मुंहिंजो भाउ थो बंदो तव्हांखां उनजी माफ़ी था घुरो। असांजे कोताहिनि खे ॾिसी उहे जे नाले ते आया उहो असांखे माफ़ करे। मुसलसिल 1 महीने खां तव्हांजे आराम ऐं इन जलसे जे शान लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। ऐं अल्लाह साईं असांजा पंथ महिनतूं क़बूल फरमाए ऐं तव्हांजे विच विच जो अजुर मिले। अलाए मथे हेठि हेठि तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहमदु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। मोहसने इंसानियत, मोहसने इंसानियत यानी इंसान ज़ात ते एहसान करण वारो सरवरे कायनात, माना हिन जहाननि जो सरदार। उहो सरदार न मां जहिड़ो जेको 10 रुपया अदा चवंदा मां सरदार थी वियुमि, ईअं न आहे। फ़ख्रे मौजूदा हे जेको तव्हां आहियो पकी पर चरन क्या बि शइ आहे उनजे लाइ फ़ख्र। जीअं असां कासिकनि जे लाइ साईं बादशाह फ़ख्र, इमाम अल अंबिया सवा लख अंबियानि खे लीड करण वारो, उन्हनि जी इमामत करण वारो, सवा लख अंबिया जो सिर इमाम जे क़दमनि, इमाम अल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन, नबुवत उन ते ख़तम जी आमद मुबारक बेमिसाल रब पाक जी महिरबानी आहे। बिलाशुबा सरकार मदीना जी आमद बासत नबूवत रिसालत इंसाननि ते ख़ुसूसन उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रब जो एहसान आहे। रब पाक इहो एहसान जितायो बि आहे। जीअं पाड़े में हूंदो आहे को असांखे चए अरे तोखे हीअं थो कनि, तोखे हे करे न, तोखे हीअं कनि, इहो एहसान जिताइण। अलाह साईं इहो असांखे एहसान जिताइण जेको क़ुर पाक में मौजूदु आहे। इहो राति तां आलम सगोरनि खां ॿुधो वियो त लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन, मोमिननि ते अलाह साईं, तव्हां ते अलाह साईं, मां ते अलाह साईं इहो एहसान फरमाए जो रसूलुल्लाह खे मोकिले असां मंझि।
सरकार मदीना फरमायो त अञा आदम जसद खाकी में न हुयो तव्हां नबी हुई माना सरकार मौजूद आहे काथे अल्लाह पाक वटि उनजो क़ुरान में ॿियो बि मिसाल आहे त इस मुंहिंजा बाबू यादि त कर तूं जो मूं वटि हुए वेठो जो हुए मौजूद जो हुए यादि कर इस काल रबुक मां जो तुंहिंजी रबूबियत कंदो हुउमि तोखे पालींदो हुउमि तोखे उते चयो इस काल रबुक इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा मां हिकिड़ो ख़लीफ़ो ज़मीन ते मोकिलियो मलाइकनि रड़ियूं कयूं न मुनवा का असां जो तुंहिंजी हम सलाह कयूं था उन्हनि खे छो थो मोकिले इहो त रतो आईंदो इहो त फसाद कंदो हिनखे न मोकिल पोइ अलाह पाक कावड़ जो इज़हार फरमाए ख़ामोशी इख़्तियार पोइ इहो को ॾींहं ॿिनि जी कावड़ न आई या कई का पाणी तपजाए या घणनि ॾींहंनि जी मलाइकनि ॾिठो त अलाह पाक नाराज़ थियो आहे पोइ बैतुल मामूर जो तवाफ़ करणु शुरू कयो उन तवाफ़ में पोइ अलाह पाक राज़ी थिया ऐं हिननि खे चयईं त इन्नी आलम माला तालम अरे मां ॼाणो थो तव्हां कान था ॼाणो पोइ ख़लीफ़ो आयो उन ख़लीफ़े खां अचण खां रसूल सल्लम अॻ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुब्तए काइनात उतां जो आया त काइनात जी इब्तिदा थी न त ज़मीन ते कुझु न शायदि ज़मीन में न हुजे या तारीख़ तव्हांजा पढ़ी न आहे उते हिकु सुवाल पैदा थियो आका करीम कि किथों आंदो वियो या पढ़ायो वियो जॾहिं मौजूद हो माना पढ़ियल हो जॾहिं उते हुयो माना उतो आंदो वियो इन में घणियूं रवायतूं पर मां इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जे रिवायत ते जेको आहे सो इख़्तिसार कंदुसि हज़रत अली अलैहिस्सलाम खां रिवायत आहे जेका हज़रत जाफ़र सादिक रिवायत कई आहे त आका करीम जो नूर मुबारक ज़मीन आसमान अर्श कुर्सी लोह कलम बेश्त दोज़ख जी खिलकत ऐं तमामु पैगम्बरनि जी पैदाइश खां अलॻि 4,24,000 साल पहिरियों फरमायो 4,24,000 साल अॻु में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर पैदा थी चुको आदम भी कोन हो कोई लाबी भी कोन हो कोई ठड़ू भी कोन हो कोई शिया भी कोन हो कोई सुन्नी भी कोन हो यानी हाणे नूर में जेके ख़ासियतूं हिजाबे कुदरत हिजाबे अज़मत हिजाबे मन्नत हिजाबे रहमत हिजाबे सादत हिजाबे करामत हिजाबे मंज़िलत हिजाबे हिदायत हिजाबे नबूवत हिजाबे रिफ़त हिजाबे हैबत
हिजाब शफ़ात मतलब त एतिरनि हिजाबनि में या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिलकत नूर जी अता फरमाई। केतिरा ई हज़ार साल नूरे मोहम्मदी खे अल्लाह साईं जे तस्बीह खुदाबंदी में रखियो। बाद में आका करीम जो नालो लोहे कलम ते सबक फरमाए। उते वरी 4000 साल चमकंदो रहियो। पोइ आका करीम जो इस्म मुबारक अर्शे आदम ते ज़ाहिर थियो ऐं साके अर्श ते सबक फरमाए जो हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं कोताही कई त उते जेको अर्श ते नालो लिखियल हो उन जे सदके उनखे माफ़ी मिली। पोइ आहे उते 7000 साल ज़ू अफ़शानी फरमाईंदो रहियो। उन बाद नूरे मोहम्मदी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थींदो हज़रत अब्दुल्ला बिन मुतलब ताईं ताहिर असलाब में मुंतकिल थींदो रहियो। इन में घणो तफ़सील आहे, मां टाइम जे करे इहो न थियो। पोइ वरी हिन नूर खे रब पाक 6 करामतुनि खां गिरामी फरमायो। हिन खे पहिरां हिन नूर खे पहिरां खुशनुदी पारायो, दवाए हैबत सां रास्ता कयो, ताजे हिदायत स्वर मुबारक ते रखियो। हिन खे नूर रिफ़त बुलंदी ते पहुचायो। पोइ अल्लाह साईं ऐलान फरमायो रफ़अना लक ज़िक्र। इहो ॿुधो अथव कोन रफ़अना लक ज़िक्र। तुंहिंजो ज़िक्र मां बुलंद फरमाए छॾ। तुंहिंजो ज़िक्र मां बुलंद फरमाए छॾ। सुभाणे अल्लाह चओ हिन नूरे मुजस्सिम बदन मुबारक के जामे रिफ़त पारायो। रिफ़त माना बुलंदी, बुलंदी आसमाननि खां मथे मोहब्बत जो कमरबंद ॿधो वियो। जहिड़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबनि खे उन वक़्त जे उम्मतियुनि खे जे मोहब्बत था फरमाई, इहा कंहिंखे न ईंदी। उनजो मिसाल साईं बादशाह असांजा मुर्शिद करीम जेका मोहब्बत ॾींदा उहो को पीर पैगंबर ॾेई सघे थो? तव्हांखे मिली आहे ॿुधायो। हेतिरा फ़क़ीर गॾु थिया साईं बादशाहनि जहिड़ी केरु मोहब्बत ॾेई सघे थो? पर जे नथो ॾेई सघे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत छा? नाले में ख़ौफ़ बीम सरकार खे पाराई, असाए मंज़िलत हथ में ॾिनी वई ऐं पोइ वही फरमाए त मुंहिंजा महबूब हाणे वञ हिननि गुमराहनि खे ॿुधा त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलो चढ़ी पढ़। ॾाढा बुलंद आवाज़ सां पढ़। इन जो इक़रार कर। पहिरां जी खुशनुदी आहे जेको असल में छवा राति में ठहियल इहो पहिरां माना चो चुप पहिरियां जंहिंजी लंबाई याकूत जी ॿाहूं मरवारी जूं पहिरियां जो ज़िक्र आहे। दामन
बिलोर ज़मरत थियणु ऐं बग़ल जा टुकड़ा ज़बरदस्त थियणु ऐं गिरेबान सुर्ख मरजान जो आहे ऐं गिरेबान जा चाक नूर ख़ुदाबंदी जा। अल्लाह पाक हिन पैराहन जे सदके हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल फरमा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के याकूब अलैहिस्सलाम सां मिलायो। हज़रत यूनुस के मच्छीअ जे पेट में कढियो। हर नबी हिन पैराहन जे बरकत सां दुनियावी तकलीफ़ूं दूर थियूं। जे असांजूं साईं बादशाहनि जे करे दूर थियूं। या का तकलीफ़ आहे जेकर नालो मुर्शिद पाक जो खणूं त दूर। इहो पैराहन ॿियो न हो, सरासर नूर ख़ुदाबंदी हयातुल क़ुलूब में इहा तफ़सील लिखियल अथव किताब में। सरकार जे अचण सां काबतुल्लाह में रखियल बुत ऊंधे मां किरी पिया। पोइ अल्लाह पाक खे सजदो कयो। शाम थींदे ई आसमान मां हिकु आवाज़ ॿुधो वियो, वेंदो हक़ आयो, हक़ आयो, जाल हक़ ज़हक़ल बातिल, इन बातिल कान ज़हूक़। बनी इस्राईल सूरत। उन रात सरकार जे अचण वारी रात तमाम दुनिया अर्श फर्श नूर मोहम्मदी सां रोशन थी। जबल वण टिण पत्थर वग़ैरह सभु अल्लाह पाक जी तस्बीह करण लॻा। शुक्राने जा ग़ैबी आवाज़ अचण लॻा। शैतान जूं वायूं विझड़ियूं थी। शैतान कहिड़ो? ये टोड़ू भाभी उन्हनि जूं वायूं विझड़ियूं थी। ऐं हाणे ताईं अथव हे मिलाद जो चवंदा त वायूं विझड़ियूं थियनि। हेॾे होॾे शैतान डुकण भॼण। हज़रत मां बीबी आमना सलामुल्लाह अलैहा फरमाए थी त ॾिठुमि फ़रिश्तनि मलाइकनि जा गिरोह दर गिरोह टोलनि जा टोला अचे सलाम करण लॻा। अस्सलाम अलैका या मोहम्मद, अस्सलाम अलैका या अहमद, अस्सलाम अलैका या हामिद। जॾहिं आका जी आमद थी वई त हज़रत अब्दुल मुतलिब फरमायो आला नस्ल जे ऊठनि जी क़ुर्बानी जी ऐं कुरैश जे नंढनि वॾनि सरदारनि खे घुरायो वञे। उन्हनि जे दावत जो इतमाम कयो वञे। हज़रत अब्दुल मुतलिब फरमायो त लहू शानुन कबीर, हिन जो तमामु वॾो शान। हज़रत अबू तालिब पहिरियों मिलाद कयो ऐं नात पढ़ी जेका सीरत इब्न हिशाम में मौजूदु आहे। मथां रब जो हुकुम थियो लक़द जाअकुम रसूलुन मिन अंफुसिकुम, पर तव्हां मां रसूल हिन करे मोकिलियो ॾिजो। जीअं आसमान मां अचे हा हड़ भॼी वञे, हिकु मां निकिरे हा हड़ भॼी वञे, ज़मीन मां निकिरे हा हड़ गुम ख़ौफ़कारी थिया। अल्लाह साईं जी हिकमत अमली सां इहो नूर जेको आहे उहो जो मसइले हलंदो हलंदो कीअं अचे इंसानी सूरत में असांखे अचणु। बेशक तव्हां ॾे अचे वियो वॾी अज़मत वारो रसूल तव्हांजे जिंदुनि तव्हां वरी रब पाक फरमायो त मां मोकिलियो। इहो हसब न सब
की तस्दीक अल्लाह पाक फरमायो सिर्फ़ रुगो तव्हांजी भलाई ऐं चाहण ऐं कर्म फरमाइण इहो बि मुंहिंजो इस्लाम नथा मञो छिता थी पिया आहियो आहे लानत अथव सभु कुझु ॿुधाइण खां पोइ अल्लाह पाक हिकिड़ो कानून वज़ा कयो असांजे लाइ त अतिउल्लाह व अतिय रसूल व उलिल अम्र मिनकुम हाणे इन जी ताबेदारी कयो मुंहिंजी ताबेदारी कयो इन मुंहिंजे रसूल जी कयो ऐं तव्हां मुंहिंजो को वॾो आहे न मुर्शिद करीम ये साईं न साईं साईं बाबा न आहिनि त गुज़रण त कयो न जेको वॾो आहे तव्हां असांजो वॾो साईं बादशाह उनजो हुकुम मिलंदो वरी अल्लाह पाक हिकिड़ो तस्दीकी हुकुम फरमाए तस्दीक वमन युति रसूल फ़क़त अता अल्लाह जंहिं न मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कई ॼण मुंहिंजी कई नसा सूरत में वधीक अल्लाह साईं फरमाए थो वमा आताकुम रसूल जेको तव्हांखे मुंहिंजो आहे मोकिलियल ॾे फ़ख़ुदू हो वठो वमा नहाकुम फंतहू जेको तव्हांखे रस्ते में मुड़ी वञे जल्दी असांखे छेले खाइण जी मोकल इहो क़ुर में किथे लिखियल आहे मां पुछां थो तव्हां कोन थियो न क़ुर में ॿिले खां कुते खां छो आहे त किथे त न खाओ छेलो खाओ उनजो आहे साईं जूं महिरबानी आका जूं महिरबानी जेको हलाल करे ॾे जेका दुआ ॾिनई जेका रहमत ॾिनई जेका बरकत ॾिनई जेके औलाद ॾिनई जेके घर ॾिनई जेको शान मथे कई असांजो इहा रसूल सां जी महिरबानी उनजो इहसान आख़िर में अल्लाह पाक हिकिड़ी दिलदारी बि ॾेई छॾी उहा कहिड़ी हर दसियो न चुप थी विया हो त सोचो ॿियो त साईं मंज़ूर वांगुरु सुभाणे अलाह त चओ न साईं को चओ त वणे त चवनि था हिननि खे नथी वणे इहा ॻाल्हि अल्लाह साईं फरमाए थो वइज़ ज़लमू अनफुसहुम जेको जो बदकारियुनि में भरिजी वञे पाण सां ज़ुल्म करे हक़ खाइण वारे जो हिन में ज़िक्र कोन्हे त ॿाल गिड़कायो भाउ जो यतीमनि जो भाटियुनि जो गिड़काए सिफ़र थी वियो ॻाइजी उन जे लाइ न गुनाहनि जो चए ज़ुल्म कयो चाहू मुंहिंजा मौला तो ॾे अचनि मुंहिंजा महबूब तो वटि अचनि ला बि त न हलंदो मुनकर त न हलंदो न बेचखोर त न हलंदो न हक़ गिड़काईंदड़ त न हलंदो न मगरमच्छ बिल्लो त न हलंदो न जंहिं ज़ुल्म कयो आहे गुनाहनि
उहे चंदो ऐं तूं मूंखे उन्हनि जी सिफारिश कर कल्ह बचतुल्लाह हथवा भॻवाई पोइ मूंखे ॾाढो महिरबानी ठाहींदा बख़्शे छॾींदो हक़ न गुनाह सरकार फरमाइनि था सिराती मुंहिंजी वाट अलाह जी वाट जीअं साईं बादशाहनि जी वाट रसूलुल्लाह जी वाट साईं बादशाहनि जो हर क़दम रसूलुल्लाह जे क़दम जे मुताबिक़ सिराती अलाह जी वाट वटणी अथव त मुंहिंजी वाट ऐं अॻिते साईं फरमाइनि था इन मां अना कासिम तहक़ीक़ मां त वंडींदड़ आहियां इन मां जी ताक़त ॾिसो मां वंडींदड़ आहियां वल्लाह अलाह साईं मूंखे ॾींदो आहे मां वंडे तव्हांखे ॾींदो इहे मालिकनि जूं महिरबानियूं उन जा एहसान अणगणत जेके अव्हां ते असां ते सभिनी ते आहिनि आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तव्हांजे पंथ खे मोट खे ॾुखनि ॾुखनि खे तकलीफ़ुनि खे निंड न कंदड़नि खे मानी न मिलंदड़नि खे तकलीफ़ुनि खे ॾिसी मथे नज़र रखी थोरो तव्हां सां गुफ़्तगू थी आहे हे गुफ़्तगू जे लाइ टाइम खपे महीनो थियो आहे कहिड़ा दिलबर फ़क़ीर जी निड़ी वेठल ॾिठव ऐं हुन पंहिंजे ॿियो कासिम फ़क़ीर जेको यासीन फ़क़ीर जी ईअं इहा ई पवंदा बि आहे महीनो थियो आहे अव्हांजे हिन कमनि अव्हांजे ख़िदमत ॾियनि था इंशाअल्लाह ताला अव्हांजा पंध अव्हांजा साफ़ पवंदा बरकतूं मिलंदियूं रहमतूं मिलंदियूं ऐं असां कामयाब कामरान थींदा अलाह साईं कामयाब हाणे सलाद सलाम थींदो सभई उथी बीह पंहिंजी जाइ ते बीठा हूंदा